सॼी दुनिया में अरबें खरबें वण आहिनि। हिकु आलमी रिसर्च मूजिबि ज़मीन ते 11 ट्रिलियन वण आहिनि। ही वण 60 लख क़िस्मनि जा आहिनि, जिन मां कुझु वण ख़तम थींदा पिया वञनि। सभ खां वधीक वण ब्राज़ील, कोलंबिया ऐं इंडोनेशिया में आहिनि। इंसानी तहज़ीब जी शुरूआत जी भेट में हाणे 40% वण घटिजी विया आहिनि। वण हिक हंध खां ॿिए हंधि पंहिंजी जाइ बि तब्दील कंदा आहिनि। वण ज़मीन मां पाणू नथा कढी सघनि, पर माहौलियाती तब्दीलियुनि खे ॾिसंदे ही पंहिंजी जाइ तब्दील कंदा आहिनि। ख़ासि तौर ते सोकहिड़े में ही वधीक बरसातुनि वारनि हंधनि ॾांहुं मुंतक़िल थींदा आहिनि। वण शहरनि में छांव फराहम कंदा आहिनि ऐं मौसमी गर्मी पद में घटि खां घटि डिग्री सेंटीग्रेड ताईं लाथ आणण जो सबबु बणिजनि था, जॾहिं त सिज जे हानिकार शुआनि खे बि रोकींदा आहिनि। वण फ़िज़ाई माहौल में कार्बन डाइऑक्साइड गैस खे जज़ब करे ऑक्सीजन छॾींदा आहिनि ऐं इहो इंसाननि लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद अमल आहे। वणनि जा पन ख़ासि तौर ते फ़िज़ा मां ज़हरीलियुनि गैसियुनि, मिसाल तौर नाइट्रोजन ऑक्साइड ऐं सल्फर डाइऑक्साइड खे पाण में जज़ब करण जी सलाहियत रखनि था। वण इंसाननि में ज़हनी दबाउ, ॻणती, ख़ौफ़ ऐं डिप्रेशन घटि करण में बि मददगार हूंदा आहिनि ऐं ख़ुशीअ जो सबबु बणिजनि था। गुल या सावा पन इंसानी ब्लड प्रेशर में घटिताईअ जो सबबु बणिजंदा आहिनि। इहे जिस्म जे मुदाफ़ियती निज़ाम खे मज़बूत बणाइनि था। ॿेलनि जो पंहिंजो मवासिलाती निज़ाम बि हूंदो आहे। ही तक़रीबन ज़मीन में विछायल इंटरनेट जिया हूंदा आहिनि। ज़मीन ते पखिड़ियल पाड़ू पैगाम ॾियण में मदद कनि थियूं। सोकहिड़े या कंहिं बीमारीअ में बाक़ाइदा ही परे वारनि वणनि ताईं पैगाम पहुचाईंदा आहिनि। वण उॾामी नथा सघनि, पर कंहिं परेशानीअ में हू फ़िज़ा में अहिड़ा कीमियाई मादा छॾींदा आहिनि, जिन सां हू पंहिंजनि वेझनि वणनि खे पंहिंजी परेशानी खां आगाह कंदा आहिनि। कॾहिं कॾहिं पंहिंजा पन जानवरनि खां बचाइण लाइ अहिड़ा कीमियाई मादा छॾींदा आहिनि, जिन सां पन कोड़ा थी वेंदा आहिनि। जॾहिं बि वणनि खे जीत लॻी वेंदो आहे त ही जीत खाईंदड़ हमले आवरनि यानी अहिड़नि पखियुनि खे इतला कंदा आहिनि जेके जीत खाईंदा हुजनि। अहिड़नि वणनि में सूफ़ खां सवाइ टमाटे जो ॿूटो, खीरे जी वल, लोबिया जा ॿूटा वग़ैरह शामिल आहिनि। ज़मीन ते कंहिं बि नोइयत जी क़दीमी ज़िंदगी रखंदड़ वण ऐं ॿूटा बि मौजूदु आहिनि। केतिरनि ई वणनि जी उमिरि 100 या केतिरियूं ई सदियूं थी सघे थी। सभ खां क़दीमी वण अमरीकी रियासत कैलिफोर्निया जे अछे जबल वारे इलाइक़े में आहे। वण जो नालो मीथोसिला आहे। हिन जी उमिरि तक़रीबन 4850 साल आहे। हिन खे हाणे महफ़ूज़ कयो वियो आहे। दुनिया में केतिरा ई ऊचा वण आहिनि। सभ खां ऊचो वण रेडवुड जे साहिली इलाइक़े में आहे। हिन बुलंद तरीन वण खे हाइपरीटोन जे नाले सां सुञातो वञे थो। हिन जी ऊचाई 116 मीटर या 380 फुट आहे। अमरीकी रियासत कैलिफोर्निया में हिन खे 2006 में दरियाफ़्त कयो वियो हो। कैलिफोर्निया में हिकु ॿियो अजीब वण बि आहे। ही सीकोया क़िस्म सां वास्तो रखे थो, पर हिन खे जनरल शीरमिन जे नाले सां सॾियो वञे थो। ही दुनिया जो पंहिंजी वेकर जे हिसाब सां सभ खां वॾो वण आहे। हिन जी वेकर ऐं थोल 8 मीटर आहे। हिन खां सवाइ मेक्सिको जी रियासत ओग्ज़ाका में हिक वण जी थोल 11.5 मीटर आहे।